हर मुसलमान जो सजी जिंदगी जो निचोड़ उन टाइम के अंदर खबर पवंदी आहे त हाणे ये मोमिन थी करे मरे तो या काफ़िर थी करे मरे तो। हिकिड़ो अमरायो वीचारो सजी जिंदगी इबादत ऐं तकवा सां गुज़ारियईं। मुअज़िन हुयो मस्जिद जो आज़ान ॾे पियो। अॻ में लाउड स्पीकरनि वारा मसला न हुया। माण्हू मथे चढ़ी करे मीनार ते आज़ान ॾींदा। मथे वियो मीनार जे हिकिड़े पासे ना बीह करे जॾहिं आज़ान ॾिनई, घर जे पासे में हिकिड़ो ईसाइन जो घर हुयो। उन ईसाइन जे घर जी तरफ़ जॾहिं वाजाए ॾिठई त हिकिड़ी औरत ख़ूबसूरत बीठी आहे, हसीनो जमील ऐं ख़ूबसूरत माई आहे। उन जी तरफ़ जॾहिं तकई त इंसान आहे, हुन जे इश्क जे अंदरि गिरफ़्तार थी वियो। आज़ान पूरी करे आयो, दरवाज़ो खड़काई, उहा औरत हसीनो जमील छोकिरी निकिरी आई। छा मसलो आहे? चई त तुंहिंजे मथां दिलि फिदा थी पई आहे, हाणे मां क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहियां। चई तूं केरु आहीं? चई मां मुसलमान आहियां। चई असां ईसाई आहियूं, तूं मुसलमान आहीं। मुंहिंजो वालिद साहिबु कॾहिं बि इन शइ जे मथां राज़ी न थींदो। चई मां तुंहिंजे पीउ सां पाण ॻाल्हाईंदुमि। चई छा ॻाल्हाईंदे? चई मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन छॾण जे लाइ तयारु आहियां। हेॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो छॾे उन औरत जी ॻाल्हि मञी ईसाई दीन मज़हब क़बूल करे मथे वेठो हुयो। जॾहिं हेठि लही आयो ॾाकिण तां, पेर तिरकियो, पेर तिरकण जे करे जीअं हेठि अची किरियो आहे, उन टाइम उनजो साह निकिरी वियो। सॼी ज़िंदगी अलाए कहिड़ी गुज़ारे, पर आख़िरी चंद मिंटनि जे अंदरि ख़ुदा हुनखे काफ़र करे मारियो। त मुंहिंजा भाउ, इन सॼे मामले मसइले जो निचोड़ करे निकिरंदो आहे जॾहिं तूं हिन दुनिया खे छॾींदे पोइ ख़बर पवंदी आहे। चङा भला माण्हू, तॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हर हमेशा हर वक़्तु अल्लाह खां दुआ घुरंदा कयो, रब ज़िंदगी भी ईमान वारी अता फरमाए, मौत भी ईमान वारो अता फरमाए। जे तुंहिंजो ऐं असांजो मौत ईमान वारो थियो त पोइ तूं ऐं असां कामयाबु आहियूं। जंहिंजो कलमो अव्वल भी ला इलाहा इल्लल्लाह, जंहिंजो कलमो आख़िर भी ला इलाहा इल्लल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दख़लल जन्नह। हाणे इहो इंसान जन्नती आहे। असां ईमान वारी ज़िंदगी गुज़ारियो, पर जे मौत ईमान ते न आयो तॾहिं ईअं सम्झो असांजी सॼी ज़िंदगी ज़ाया थी वई। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? उन शइ जी इंसान प्रैक्टिस कंदो आहे तॾहिं वञी उन शइ जे मथां बीहंदो। खोड़ सारा अहिड़ा अहलुल्लाह जंहिंजा किताबनि जे अंदरि अहिड़ा वाक़ियात अचंदा जॾहिं उनजे जिस्म मां रूह जे निकिरण जो जेको वक़्तु आहे, इहो उन खां वञी करे पुछा कर। हिकिड़ो सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर हमेशह जॾहिं ॾिसंदो को माण्हू नज़र यानी रूह जे निकिरण जो टाइम थींदो तॾहिं वेही करे ॻाल्हि कंदो। वॾो ज़की ऐं होशियारु अल्लाह जे रसूल जो सहाबी हो। पोइ चवंदो, काश जेकॾहिं इहो मौत वारो वक़्तु मां ॾिसां त मां माण्हुनि खे ॿुधाईंदुमि त छा आहे। तॾहिं हाणे हुनजे पुट खे ॻाल्हि यादि आई। हुनजे मथां पंहिंजे मथां जॾहिं नज़र जो वक़्तु थियो आहे, जिस्म मां रूह जे निकिरण जी कैफ़ियत आहे, तॾहिं पुट यादि थो ॾियाराए, मुंहिंजा बाबा तूं हर हमेशह इहा ॻाल्हि कंदे हुए त काश जेकॾहिं मूंखे मौत वारो वक़्तु मिली वञे त मां इन मंज़र खे यादि करे माण्हुनि खे ॿुधायां। हाणे ॾे हाल अहवाल, फ़रिश्ता अचनि था पिया तुंहिंजे जिस्म मां रूह जे निकिरण जो। चई अल्फाज़ ज़ुबान जे अंदरि न आहिनि जेके मां बयानु करे सघां। हे अजीब तासीर आहे। मां चवंदुमि त इंसान जो अकुलु ख़तम थो थी वञे, कारे हुनजो तवजो न आहे। मुंहिंजा बाबा, हे मंज़र त अहिड़ो आहे जो मुंहिंजी ज़ुबान क़ासिर आहे। मां इन्हनि रूह जे निकिरण जे मंज़र खे बयानु करे सघां, मुंहिंजी ज़ुबान क़ासिर आहे। मां इन सॼे नक्शे खे किञां, पर पोइ बि मां तोखे ॿुधायां थो पियो। हे ईअं खणी करे सम्झो, हिकिड़ो इंसान आहे, उनजे जिस्म जे अंदरि कंडनि वारी जेका शइ आहे उहा घेराए करे उनजे हर हिकिड़े जिस्म जे अंदरि हीअं एॾो ज़बरदस्त ऐं ताक़त वारो माण्हू हुजे, उहो उनखे चुके उनजे हर हिकिड़े कंडे जी जेका शइ आहे उहा उनजे हर हिकिड़े जिस्म जे उज़वे जे अंदरि हुजे। जॾहिं छिक ॾींदो त पूरे जिस्म जा आज़ा सड़ंदा आहिनि। बाबा, मौत जो इंतिहाई ख़तरनाक वक़्तु आहे। जॾहिं इंसान जे जिस्म मां रूह निकिरंदो आहे पोइ सॼी ख़बर पवंदी आहे त छा आहे छा न आहे। तव्हां असां परते हूंदा आहियूं, असां मौलवियुनि खां पुछा कयो। किन माण्हुनि जा पाखाना वीचारनि जा रूह जे निकिरण जे करे निकिरी वेंदा आहिनि। हाल ऐं बेहाल इंसान हूंदो आहे। जॾहिं मलकुल मौत अची करे बीहंदो आहे, अलाह जो हुकुम खणी करे बीहंदो आहे, तॾहिं उन्हनि खां तव्हां पुछा कयो त हाणे ॾे हाल अहवाल, इहो मौत तव्हां ऐं असांखे बि ईंदो, तव्हां ऐं असांखे बि इहा मंज़िल तय करणी आहे। पोइ हिन मंज़िल जे लाइ तयारी छा कई आहे? हितां खां लाड़काने वञिणो आहे। मां गाॾी में न हलंदुमि जंहिंजे अंदरि एसी हूंदी उन में हलंदुमि। तूं लाड़काने खां वठी करे शदाद कोट खां लाड़काने ताईं पंहिंजे लाइ असल ऐं आसान सफ़र चूंडेंदो। तो जहिड़ो तो बेवकूफ़ इंसान दुनिया में न आहे जेको पंहिंजी आख़िरत जी मंज़िल भुलाए करे वेठो आहे न दुनिया जे अंदरि। बाबा, हलणो त हर कंहिंखे अलाह ॾे आहे न। तव्हां असांजो अक़ीदो त इहो आहे न, तव्हां असांखे हिन जिस्म हिन दुनिया खे छॾिणो आहे या हमेशह रहणो आहे। अल्लाह ताला त फरमाए थो, कुल्लु मन अलैहा फ़ान,
वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। गौस हुजन, कुतुब हुजन, वली हुजन, अब्दाल हुजन, मुफक्किर हुजन, मुअल्लिम मुहद्दिस हुजन, चाहे केॾो बि वॾो चोटी जो छो न हुजे, हर इंसान खे हीअ दुनिया छॾणी आहे। हिन कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान खे मौत जो मज़ो चखणो आहे। हीअ दुनिया छॾणी आहे। जॾहिं तोखे पक बि आहे, सम्झे बि सही तो हीअ दुनिया छॾणी आहे, त पोइ दुनिया जे फ़रेब जे अंदरि पंहिंजो पाण खे तो गिरफ़्तार छो कयो आहे? दुनिया जी मोहब्बत के अंदर अजायो पंहिंजो वक़्तु ज़ियान कयूं। दुनिया जी मोहब्बत, माल जी मोहब्बत का शइ कम अचण वारी न आहे। क़ुरान तो फरमाए वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, को भी वज़न कंहिंजो न खणंदो। यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। क़ुरान फरमाए थो क़यामत ॼाणे यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ी, उन जो भाउ उन खां भॼंदो, व उम्मिही व अबी, उन जी माउ उन खां भॼंदी, उन जो पीउ उन खां भॼंदो। हर हिकिड़ो माण्हू लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानु युग़नी, हर इंसान ईअं हूंदो, नफ़्सी नफ़्सी वारो मामिलो हूंदो। कोई इंसान कंहिंजे बराबरि कंहिं बि क़िस्म जो न थी सघंदो। मुंहिंजा अदा क़ुरान तो फरमाए इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, दुनिया में सभ खां वॾी मोहबत औलाद सां हूंदी आहे। औलाद बि तुंहिंजो फितने जो सबबु आहे, माल बि तुंहिंजे फितने जो सबबु बणिजी सघे थो। इन जे करे बहितर इहो आहे जेका दाइमी शइ कमु अचण वारी आहे, उहा रब जी मोहबत ऐं आख़िरत जे अंदरि अमल वारी ज़िंदगी आहे जेका तोखे गुज़ारणी आहे।